नाज़रीन, इस्लामाबाद जी अदालत अमजद शुएब खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद जी अदालत इदारनि खे बग़ावत लाइ भड़काइण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अमजद शुएब ख़िलाफ़ केस ख़त्म कंदे खेसि फ़ौरी तौरु आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जुडिशल मजिस्ट्रेट अब्बास शाह जी अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे केस ख़त्म करण जो हुकुम ॾिनो। अमजद शुएब जे वकील दलील ॾींदे चयो त अमजद शुएब ख़िलाफ़ कंहिं बि सरकारी मुलाज़िम दरख़्वास्त न ॾिनी आहे। वकील जो चवणु हो त हिन टीवी ते जेको ॻाल्हाए उन बुनियाद ते संदसि ख़िलाफ़ केस ठही नथो सघे। संदसि ख़िलाफ़ केस ख़त्म करे खेसि आजो करार ॾिनो वञे। अमजद शुएब जज खे चयो त मुंहिंजी कंहिं बि लीडर सां मुलाक़ात न थी आहे। मां तारीख़ बाबति ॻाल्हाईंदो आहियां, कॾहिं बि कंहिं रैली या धरणे जी हिमायत न कई आहे। वकीलनि पारां अमजद शुएब सां यकजहती जे इज़हार लाइ अदालत ॿाहिरां रैली बि कढी वई। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पारां बि रिटायर्ड जनरल अमजद शुएब सां यकजहती जो इज़हार कयो वियो। पंहिंजी ट्वीट में इमरान ख़ान चयो त हिकु मुहिब वतन पाकिस्तानी ते बग़ावत जो इल्ज़ाम थापे खेसि ज़िंदान में विधो वियो।